श्रीमद् भगवत गीता 13 अध्याय तहां श्रवण करे रहिया हो। भगवान चवनि था कि हे अर्जुन, बेअंत हुअण ऐं गुणन खां परे हुअण सां ही अविनाशी परमात्मा शरीर में हूंदे भी हकीकत में न कुछ कंदो आहे न उन में लिप्त रहंदो आहे। जीअं हर हंध हुअण ते भी आकाश सूक्ष्म हुजण जे करे उन में लिप्त न हूंदो आहे, तहिड़ी तरह आत्मा शरीर में हुजण खां पोइ भी गुणन खां परे हुअण जे करे शरीर जे गुणन में लिप्त न आहे। आत्मा जी उपमा आकाश सां ॾिनी वई आहे। आकाश यानी छा? आकाश यानी बादल न, आकाश यानी हिन धरती खां मथे जेको पोल आहे, खाली जगह। ॿुधायो उन ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे? खाली जगह सम्झो था न, जीअं हिन धरती खां वठी छत ताईं जेकी खाली जगह आहे, इहो नंढो आकाश आहे, ॿाहिरि विशाल आकाश आहे। ते जेको पोल आहे, खाली जगह आहे, इहो आत्मस्वरूप चयो वियो आहे। केॾी सुंदर तरीक़े सां उदाहरण ॾेई करे सम्झायो आहे भगवान। आकाश जहिड़ी तरह सां हेठों खां वठी करे छत ताईं या खाली जगह आहे, इन में तव्हां आग लॻायो त खाली आकाश जो छा थींदो? पाणी विझो 1000 बाल्टियूं, 1000 ई बाल्टियूं हेठि किरी पवंदियूं, कोई आयो तो उनखे लॻंदो, पर आकाश यानी अवकाश जेको खाली जगह आहे उन जो छा बिगड़ंदो? चओ हरे राम। कुछ भी कयो तव्हां, आग हुजे, जल हुजे, धुओं हुजे, लोह रखो, कुछ भी रखो, जेतिरी देर आहे तव्हां हटायो त आकाश त उहो ई जो उहो आहे। आत्मा भी उहो ई आहे। आत्मा भी हुजी करे भी ऐं न्यारी आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। नी आत्मा न्यारी आहे, आकाश वांगुरु। आकाश जी तुलना भगवान ॾिनी आहे, यादि रखिजो। भगवान चवनि था, हे अर्जुन, जंहिं रीत हिकु ई सिज हिन सॼे ब्रह्मांड खे सोजरो ॾींदो आहे, हिकु ई सूर्य भगवान सभिनि खे रोशन करे रहिया आहिनि, उन रीत ई हिकु ई आत्मा जंहिंजी ताक़त सॼे शरीर खे रोशन करे रही आहे। हाणे ॿुधायूं कि असांजे शरीर में, इंद्रियुनि में, हथनि पेरनि में, अखियुनि में, ज़बान में, पूरे शरीर में कंहिंजी ताक़त है? आत्मा। उन जी ताक़त है जंहिंखे ॾिठो ई कोन्हे, जेकी नज़र ई नथी अचे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। आत्मा जो डॉक्टर वैज्ञानिक कीअं अनुसंधान कनि? विज्ञान तो उनखे मञींदी आहे जेको नज़र अचे, हा न। हाणे ॾिसो, विज्ञान जो आविष्कार आहे, तार नज़र थी अचे, करंट नज़र नथो अचे, पर विज्ञान करंट खे मञींदी आहे। चओ हरे राम। नंढी ॻाल्हि खे मञींदी, पर आत्मा, उन जो करंट त पूरे संसार में आहे, प्राणनि में उन जो करंट आहे। आत्मा वई त शरीर मिटी थियो, उनखे न मञींदी आहे विज्ञान। साधारण शइ खे, अदृश्य खे मञनि था। कंहिंखे धक हयो त सूर तो थिए, सूर नज़र थोड़ी ईंदो आहे, पर विज्ञान उनखे स्वीकार कंदी आहे। ऐं आत्मा खे स्वीकार नथी करे, छो जो विज्ञान ॻोल्हे नथी सघे। ऐं आत्मा ॾाढी हल्की शइ कोन्हे कि बिजलीअ वांगुरु सम्झ में अची वञे, माण्हूअ जे दर्द वांगुरु अहसास थी वञे। आत्मा तो परमात्मा जो ही स्वरूप आहे। विज्ञान परमात्मा के नथी मञे त आत्मा के काॾो मञे?
चओ हरे राम। इन करे हिकु बार डॉक्टरनि त हिकिड़े माण्हूअ जे मथां शोध बि कयो, पूरो उनखे कटे कटे करे हृदय पूरो आस पास ॻोल्हे ॾिठो, आत्मा नज़र ई न आई। हाणे आत्मा जी खोज औजारनि सां थोरी थींदी, इन तरीक़े सां त थींदी कोन आत्मा जी खोज। आत्मा जे लाइ त पोइ वरी औजार बि भीतर जा खपनि। ॿाहिरां औजार खणी करे चाकू छुरी ऐं कैंची खणी करे ऐं आत्मा खे केरु पकड़े सघंदो? आत्मा जे दर्शन जे लाइ औजार बि भीतर खपनि, मन खपे, बुद्धि खपे, हृदय खपे, ऐं इन खां बि ऊंची उन्हनि में श्रद्धा हुजे, विश्वास हुजे, ध्यान हुजे, ऐं सभिनि खां वॾी भगवान जी शरणागति हुजे। हरे राम। अच्छा मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव, विज्ञान बि ॿाहिरों चवंदी आहे न आत्मा कोन्हे, परमात्मा कोन्हे, जेकी शइ असां ॾिसूं कोन था उनखे असां स्वीकार न कंदासीं। ई ॿाहिरीं भाषा आहे, ऐं जेके चवनि था उहे वैज्ञानिक आहिनि, अकेले में पुछो त मञींदा आहिनि। सभ जा सभु वैज्ञानिक बि नास्तिक न थींदा अथव। चओ हरे कृष्ण। कई वैज्ञानिक आहिनि जिन खे अहिड़ी परिस्थितीअ में गुज़रणो पियो आहे कि उन्हनि खे भॻवान ते भरोसो अची वियो। कई अहिड़ा आहिनि। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। हिकिड़ो वैज्ञानिक जंहिं बल्ब जो आविष्कार कयो, जीवन भर वैज्ञानिक के रूप में जीवन जी जेॾीमहिल मरण लगो, अंतिम समय पुछूंसि तू राजी आ पंहिंजे जीवन को? पूरो जीवन छा करण चाहींदे अगले जन्म में? चे अगले जन्म में मां हे वैज्ञानिक नथो ठहण चाहियां। अगले जन्म में हाणे मां ॿाहिरि जे प्रकाश जी विज्ञान जी खोज कई कि बल्ब ॿरियो त ॿाहिरि रोशनी थी वई। अगरि मूंखे अगलो जन्म मिलियो, हाणे मां ॾिसंदुमि त भीतर प्रकाश काथों आहे, अंदर जेको प्रकाश आहे मां उन जी खोज कंदुमि। वाकई मूंखे लॻे तो मुंहिंजो जीवन अधूरो वियो। चओ हरे राम हरे कृष्ण। इन करे कई देशनि भगवद गीता के अखियुनि ते रखियो आहे। कई अंग्रेज, लखे अंग्रेज तव्हां ॾिठो अथव कि उन्हनि हिंदू संस्कृति अपनाई आहे, सनातन धर्म अपनायो आहे ऐं उन्हनि गीता जो ज्ञान खयो आहे। कई अंग्रेजनि भगवद गीता जो रस खयो आहे, अमृत खयो आहे ऐं भगवान जी भक्ति कई आहे। छो जो गीता हिकिड़ो अहिड़ो ग्रंथ आहे जंहिंमें भगवान ॿुधाइनि था त मां ई परमात्मा आहियां। हे रस्ता मुंहिंजे मिलण जा अथव। गीता में कोई सेकंड पर्सन कोन्हे जेको भगवान जे लाइ ॿुधाए। ॿिया कई शास्त्र अहिड़ा आहिनि जंहिंमें संतनि महात्माउनि सतगुरनि ॿुधायो आहे त परमात्मा हीअं आहे, लेकिन गीता हिकिड़ो अहिड़ो ग्रंथ आहे ख़ुदि परमात्मा था ॿुधाइनि मां हीअं आहियां, मुंहिंजो हे स्वरूप आहे, तूं हे आ, मूंखे पाइण जो हे रस्तो अथई, हे तकनीक, हे तरीक़ा अथई, हिन रस्तनि सां तूं हली अच ऐं मूंखे पाए वठ। केॾा सुंदर सुंदर अलॻि अलॻि रस्ता ॿुधाइनि भगवान। भक्ति योग, ज्ञान योग, कर्म योग। और कलयुग के अनुसार भगवान केड़ा दयालु, कि सरल केवल 700 श्लोक रखा। अगर इनमें भी लख श्लोक हो जाना ना महाभारत वांगुर तो कोई पढ़ी ना। हिनमल भी घट मानू पढ़ंदा आहिनि, हिनमल भी ॾाढा घट मानू पढ़ंदा आहिनि। तव्हां संगत में ही जेके जुड़ियल आहिनि 1000 मानू तो 1000 में घणा मानू गीता पढ़ी हूंदी? ॿुधायो, ॾाढा घट मानू पढ़ंदा आहिनि। छो जो गीता पढ़ण भी मामूली ना है, ॿुधण भी मामूली ना है। जंहिं उहा कृपा थींदी आहे उहो ई गीता में प्रवेश कंदो आहे। हिकु हिकु श्लोक कीमती आहे, भीतर जगाइण वारो आहे। भगवान चवनि था हे अर्जुन, जंहिं रीत हिकु ई सिज सॼे ब्रह्मांड खे सोजरो ॾींदो आहे, तहिड़ी तरह सां हिकु ई आत्मा सॼे शरीर खे रोशन करे छॾींदी आहे। ॿुधो न भाई, कहिड़े श्लोक में भगवान चयो आहे सॼे शरीर खां वधीक ताक़त वारियूं आहिनि इंद्रियूं। शरीर छा आहे? स्थूल आहे। स्थूल चइबो आहे ईअं नज़र तो अची वञे अखियुनि सां,
ॿार बि सम्झी वञनि, कोई बि सम्झी वञे। शरीर नज़र तो अचे, ठीकु आहे, कर्म इंद्रियूं नज़र थियूं अचनि, ठीकु आहे, ज्ञान इंद्रियूं थोड़ी सूक्ष्म नज़र थी अचनि, पर मन चित बुद्धि नज़र नथो अचे, अहंकार नज़र नथो अचे, ये सूक्ष्म थी आहे। त इन्हनि खां बि सूक्ष्म आत्मा, शरीर को न्यारा ताकतवर सूक्ष्म चाहे इंद्रियों, इंद्रियन को न्यारो सूक्ष्म ताकतवर मन आ, मन को भी सूक्ष्म शक्तिशाली बुद्धि आ, ऐं बुद्धि को भी शक्तिशाली सूक्ष्म न्यारी आत्मा है। आत्मा जी ही शक्ति बुद्धि में, मन में, इंद्रियन में और शरीर में आ। भगवान चवनि था एक आत्मा सजे शरीर के रोशन थी करे। अड़े नमूने विकारन वारी प्रकृति का छुटण जे उपाव के जेके मानू तत्व सां जानंदा आहिनि से महात्मा परब्रह्म परमेश्वर के प्राप्त थींदा आहिनि। तत्व यानी अनुभव सां। इन तरह सां जेको अनुभव करे तो कि आत्मा शाहे मां ही वो आत्म तत्व आया, तो वो वरी मुक्त तो थी वजे। श्री कृष्ण गोविंद। इन दृष्टांत में महात्मा हिकड़ी पौराणिक कथा ॿुधाईंदा आहिनि। लगभग सभिनी संतन ज्ञान मार्ग में ॿुधाई आहे कि हिकु बार नंढो शेर जो बच्चो बकरिन जे झुंड में मिलियो। नंढो सो हो, बकरिन सां रही करे उन जो चाल चलन, हलण चलण ऐं आवाज भी उन जी बकरिन वांगुरु थी वई। और कोई बकरियूं उन खां डिॼंदी भी न हुयूं। बचपन को उन्हनि सां गॾु रहियो, घुमंदो हो बकरिन सां ई, ऐं उअं ई डिॼंदो भी हो। बकरियूं भॼंदियूं त हो भी डुक पाए भॼी वेंदी। चओ हरे राम। पोइ माण्हू उन्हनि सां भउ करणु बंदि करे छॾियो। कोई पकड़े वेही रहेसि, कोई पकड़े मुंहं जा ॾंद गिनती करेसि, कोई मजाक करेसि। सभिनि खे पतो हो त हे शेर आकार में आहे, स्वभाव में त बकरी आहे। त शेर थी करे उन बकरीअ जी ज़िंदगी काफ़ी समय तक गुज़ारी। हिकु बार वेंदे वेंदे जंगल में हिकिड़ो ॿियो शेर अची वियो ऐं उन चीस पागल छा थो करे तूं? चई छा थो कयां, पंहिंजे झुंड सां वञा थो। चई मूर्ख, हे केर तूं केर? हे बकरियूं तूं शेर आ। चई मतलब? चई तूं हिकिड़ी दहाड़ कर न त सभु बकरियूं भॼी वञनि। ये तोखे डंडा हणी वठी थो वञे चरवाहो, कोई तोखे सिंग थो हणे, तूं डिॼे थो, डुक थो पाए। तूं पागल आ, तूं शेर आ, जाग, आवाज़ त कढ। आवाज़ कढी बकरी वांगुरु में में करण लॻो। चई इहा आवाज़ न, पंहिंजी आवाज़ कढ। भुलिजी वञ सभु बकरियुनि जी आवाज़। जोर सां चिल्लाए त असली भीतर सां। और शेर उनखे ॾेखारियो जॾहिं पंहिंजो स्वभाव, पंहिंजो स्वरूप ऐं पंहिंजो ज्ञान ॾिनो, सम्झायो त तुंहिंजे मुंहिंजे में कोई भेद कोन्हे। त उन जॾहिं असली जोर सां दहाड़ लॻाई साध संगत जी, पहिरियों बार सभु बकरियूं भॼी वियूं। डंडो खणी जेको वीचारो हकले पियो, उहो त अहिड़ो भॻो बकरियुनि खे बि छॾे भॼी वियो उहो बिल्कुलु वापसि। बकरियूं चराइण ई भुलिजी वियो। हाणे उन शेर ॾिठे कमाल आहे, ये मूंखे काहे पिया रोज़ मारींदा रहंदा, परेशान कंदा। अॼु मां थोरो सो चिल्लायो त वाकई कोई मुंहिंजे साम्हूं नथो अचे। पोइ उनखे पतो पियो त मुंहिंजो स्वरूप जेको आहे बकरीअ वारो न आहे, शेर वारो आहे। इन कथा खे संत सम्झाईंदा आहिनि। असांजो बि जीवन ईअं गुज़रे थो बकरीअ वांगुरु। ॿियो कोई शेर, कोई ब्रह्म ज्ञानी संत महात्मा अची वियो ऐं जॾहिं उन असांखे जाॻायईं त असांखे स्वरूप पतो पियो। अरे मां त मरण वारो आहियां ई कोन। ही जमदूतनि जो भउ, काल जो भउ, जनम मृत्यु जो भउ, बुढ़ापे जो भउ, ये त शरीर जी अवस्था आहे। मां त शरीर ई न आहियां। मां त भीतर जेको वेठो आहे उहो आत्म तत्व परमात्मा जो अंश आहियां। ओॾी महिल ई निर्भय थी वेंदो आहे, आनंद में अची वेंदो आहे। चओ हरे राम। इहो अनुभव थी वञे त श्री कृष्ण भगवान चवनि था उहो माण्हू पार ब्रह्म परमेश्वर के प्राप्त थी वेंदो आहे। हिते श्रीमद् भगवत गीता भगवान श्री कृष्ण अर्जुन संवाद जो 13हों अध्याय क्षेत्र
क्षेत्रज्ञ विभाग योग नाले सां संपूर्ण थियो। बोल वृंदावन बिहारी लाल की। क्षेत्र क्षेत्रज्ञ समझो था ना भाई। क्षेत्र यानी शरीर, क्षेत्रज्ञ यानी जेको उनखे समझे। श्री कृष्ण